ओठो ॻोठ छॾण बाद छा कंदो? रईस कमाल ख़ान हर सूरत ॾोहनि खां आज़ाद। मीरा ऐं राणो चरिया कॾहिं ठीक थींदा? रईस कमाल ख़ान कीअं फासंदो? मोज़िज़ नाज़रीन गिरामी अस्सलाम वालेकुम। दोस्तों कीअं आहियो? उम्मीद आहे तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा ऐं ख़ुशि हूंदा। दोस्तों वीडियो शुरू करण खां पहिरियां हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे त जेकॾहिं तव्हां असांजे हिन चैनल ते नवां आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदा ऐं घंटी जे बटन खे ऑल ते सेट करे छॾींदा जीअं असांजी हर नई वीडियो ईंदड़ तव्हां ताईं आसानी पहुची सघे। दोस्तों हलूं था पंहिंजी मेन वीडियो जी तरफ़। मीरा ऐं राणे जो चरियोपन समूरे घर लाइ मुसीबत, ख़ासि तौर ते त सावण, छो जो उन खे मीरा मानी खाइण कान पई ॾे। रईस कमाल ख़ान फ़िलहाल हर ॾोह खां आज़ाद। रईस गफ़ार ख़ान खे ओठे जो उल्को। तमामु जल्द मीरा कमाल ख़ान खे ॾिसंदी जीअं त मीरा जी यादाश्त वापसि अची वेंदी ऐं रईस कमाल ख़ान फासी पवंदो। दोस्तों उम्मीद कयां थो तव्हांखे हीअ असांजी नंढड़ी वीडियो पसंदि आई हूंदी। जेकॾहिं तव्हां असांजी अहिड़े क़िस्म जा ड्रामा अपडेट ॾिसणु चाहियो था त असांजे हिन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदा ऐं घंटे जे बटन खे ऑल ते सेट करे छॾींदा जीअं त असांजी हर नई वीडियो ईंदड़ तव्हां ताईं आसानी पहुची सघे।